ओम साईं राम। सुहिणी सुबुह। अॼु मां तव्हांखे मुंहिंजे लाइफ में फर्स्ट मिरेकल ऑफ साईं बाबा थो ॿुधायां। ॿुधण जहिड़ी ॻाल्हि अथव। मां जॾहिं फर्स्ट ईयर इंजीनियरिंग में रायचूर में मां पढ़ंदो हुउसि करे। रायचूर कर्नाटका में आहे। बॉम्बे खां 10-12 कलाक ट्रेन में लॻंदा आहिनि। जॾहिं फर्स्ट ईयर में उते वियुसि तॾहिं जीअं त माण्हू जेल मां आज़ादु थींदो आहे, सॼो ॾींहुं घुमणु फिरणु खाइणु, पढ़ाईअ ते ध्यानु ई न। छाहे केरु ॾिसण वारो आहे कोन। घर मां पैसा हर महीने अचनि था, पार्टी पिया कयूं, हीअ पिया कयूं, घुमण पिया वञूं, हीअ पिया कयूं, पढ़ाई करणी ई कोन्हे। आख़िर फाइनल एग्ज़ाम्स आया, उन खां महीनो पहिरीं पढ़ाई शुरू कई। ऐं माना एतिरो असांजो माना दिमाग़ु घटि हूंदो हो। एग्ज़ाम खां 15 ॾींहं पहिरीं असांजे हुते हिंदी पिक्चर जाम घटि ईंदियूं हुयूं। कर्नाटका हो त सभु कन्नड़ पिक्चर हलंदियूं हुयूं। त हिकु इन में हिकु फ्राइडे ते एग्ज़ाम खां 15 ॾींहं पहिरीं अथव, फ्राइडे ते 3 हिंदी पिक्चरूं अलॻि अलॻि थिएटर्स में लॻियूं। हाणे असां चयो हिंदी पिक्चर लॻी आहे, ॾिसणी त आहे कीअं बि करे। हिकु ई ॾींहं में 3 पिक्चरूं ॾिठियूं आहिनि। 3 खां 6, 6 खां 9, 9 खां 12। भई अॻो पोइ सॼो कमु पूरो करे पोइ ॿिए ॾींहं खां पढ़ाई शुरू था कयूं न। वरी ॿिए ॾींहुं वञूं त उहो ध्यानु न लॻंदो। हिन करे पिक्चर ॾिसी पूरी कर। हिकु ॾींहं में 3 पिक्चरूं ॾिठियूं आहिनि। 15 ॾींहंनि खां पोइ एग्ज़ाम आहिनि कर। त मिड़ेई जीअं ते करे एग्ज़ाम ॾेई आयासीं। डाउट माना एग्ज़ाम पेपर एॾो सुठो न वियो करे, ठीकु हो, माना 50-50 चांस हुआ। त 2 महीना मोकल में घर आयासीं, घुमिया फिरिया, सभु मज़ो कयोसीं। जंहिं ॾींहुं रिज़ल्ट अचणी हुई त मुंहिंजी यूनिवर्सिटी गुलबर्गा में हुई ऐं कॉलेज जेको रायचूर में हो। त मुंहिंजो पप्पा हिन एरिया में असां हिते टूर कंदो हो। असांजो इलेक्ट्रिकल जो धंधो हो उन टाइम ते। त हुते पप्पा गुलबर्गा में पंहिंजे ग्राहक खे चई छॾियो, रायचूर में बि चई छॾियो आई, भई मुंहिंजे पुट जो रिज़ल्ट अचे त मूंखे ॿुधाइजो करे। त छंछर जो ॾींहुं मूंखे चङी तरह यादि आहे। त छंछरु ॾींहुं पप्पा खे हुन ग्राहक जो नालो मूंखे लाहौती करे नालो यादि आहे। लाहौती करे हुनजो दुकानु हो, लाहौती इलेक्ट्रिकल। उन लाहौती जो फ़ोन आयो, भैया तुंहिंजो पुटु त फेल थी वियो ॾेई करे। अरे यार, हिननि पप्पा मम्मी पाण में ॻाल्हि कई, मूंखे ॿुधायूं कोन। चऊं भई जाओ, हुनखे ॾुख थिए पई। माउ पीउ जाम ईअं पंहिंजे ॿार जो ख़्यालु कंदा आहिनि। उहो राति जो छंछरु ॾींहुं राति सुम्हियासीं त असां हिकु रूम में सुम्हंदासीं, त पाण में ॻाल्हियूं पिया कनि। असां एॾी महिनत था कयूं, एॾो हुन ते ख़र्चु कयो आहे, ॾिस न ॿार सम्झनि ई कोन था। हाणे साल सॼो हुनजो हली वेंदो, वरी पढ़ाई करणी पवंदी, अलाए ॿार ध्यानु छो था ॾियनि, सम्झनि कोन था। त जाम दुखी लॻा पिया करे। संडे ॾींहुं ॿिए ॾींहुं मूंखे यादि अथव, ताजमहल में कंहिंजी शादी हुई। त पप्पा ऐं मूंखे वञिणो हो शादीअ ते। त उन ॾींहुं असां न वियासीं करे, माना उते तॾहिं आइसक्रीम ताज में आइसक्रीम बि मिलंदी, तॾहिं मानी न खाराईंदा हुआ, आइसक्रीम बि ॾींदा हुआ। पर उन ॾींहुं पप्पा जी मूड में चई न मूंखे ॿियो कमु आहे, असां नथा हलूं करे। त मां सम्झी वियुसि हाणे। ऐं त ॿिए ॾींहुं सुबुह थियो त हाणे मां सम्झी वियुसि मां फेल त थियो आहियां। हाणे छा करे करे मां ॿिए ॾींहुं सुबुह उथी सनानु पाणी करे टेबल कुर्सी ते खणी करे अप्लाइड मैकेनिक्स जो किताबु खणी करे पढ़णु शुरू कयो। त मम्मी उन ॾींहुं ऑफिस न वई शायदि करे। त उन मम्मी आई, चई भई तूं इहो किताबु छो थो पढ़ी? मां चयो हाणे मूंखे लॻे थो तव्हांजे ॻाल्हाइण मां मूंखे लॻे पियो मां फेल थियो आहियां, त इहो त मां हिन में त पक फेल थियो जाए, ॾुखियो में ॾुखियो सब्जेक्ट इहो ई आहे करे, हिन करे थोरो पढ़ाई कयां थो करे। चई ठीकु आहे करे। सुबुह जा ईअं 10 बजे खनि पढ़ाई शुरू कई। ऐं उन ॾींहुं क्रिकेट मैच बि हुई, टेस्ट मैच हुई। तॾहिं त टेस्ट मैच बि वणंदी हुई करे। त मंझंदि जा 12 थिया त पप्पा खे रायचूर मां इनानी इलेक्ट्रिकल जे इनानी खां हुनखे टेलीग्राम आई। मां तॾहिं माना जाम साईं खे प्रार्थना, तॾहिं मां साईं बाबा मंदर में वेंदो हुउसि, नंढो हुउसि तॾहिं। कुरला में साईं बाबा मंदरु हूंदो हुओ, नारायण बाबा करे असांजा गुरू जी हुआ, उहे मंदरु हलाईंदा हुआ। त हर विस्पति ते मां मंदर में वेंदो हुउसि करे। त मां सुबुह खां भॻवान खे प्रार्थना में कया, भॻवान यार ग़लती थी वई आहे, माफ़ु करे छॾ, हिन दफ़े माफ़ु कर। छा आहे हाणे ईअं साल वेंदो त मूंखे चलो ठीकु आहे, मां त वरी बि पंहिंजे माउ पीउ जी
छा आहे, माउ पीउ जो मुरबी पुटु हूंदुसि, ऐं मां चयो अगरि मां ईअं फेल थींदो त वीचारनि जो छा माना ॾाढो ॾुख थींदो वीचारनि खे। भॻवान खे प्रार्थना, भॻवान हाणे कुझु त मिरेकल ॾेखार, कुझु त ईअं महिर करे, कुझु त महिर कर। आख़िर 12 बजे खनि पप्पा खे उतां टेलीग्राम आई आहे रायचूर मां कि तुंहिंजो पुटु ATKT में आयो आहे। ATKT माना अलाउड टू कीप टर्न्स, माना फेल न थियो आहे, साल न वेंदो। जिन सब्जेक्ट्स में 8 सब्जेक्ट्स हूंदा हुआ, तंहिंमें जिन सब्जेक्ट में फेल थियो आहे उहो हुनखे 6 महीने में क्लियर करणा आहिनि ऐं नेक्स्ट ईयर में हली वेंदो करे। ऐं पप्पा मूंखे 12 असांखे मूंखे लॻे थो फ़ोन कई, ॿुधाई मम्मी खे भई फेल न थियो आहे, ATKT में आयो, काई चिंता जी ॻाल्हि कोन्हे। अरे एॾो ख़ुशीअ जो ॾींहुं, एॾो ख़ुशीअ जो ॾींहुं, मुंहिंजे सभिनी खां ज़िंदगी में ख़ुशीअ जो ॾींहुं हुओ। कॾहिं मां विसारे नथो सघां उहो ॾींहुं। करे भई छा हुई, ईअं टेबल खणी फिटी गई, TV चालू कई, किताब सभु किरी पिया, माना एॾी ख़ुशी, मुंहिंजी मम्मी एॾी ख़ुशि, मुंहिंजो डैडी एॾो ख़ुशि। साईं जी वॾी वॾी महिर थी वई। चओ ओम साई राम, ओम साई राम।